सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी पारां कराची जे एक्सपो सेंटर में 2 ॾींहनि वारी क्रिएटिव आर्ट एंड मीडिया कॉन्फ्रेंस ऐं आर्ट नुमाइश मुनक़िद कई वई। कॉन्फ्रेंस जे पहिरें ॾींहं ते यूनिवर्सिटी जे उस्तादनि शागिर्दनि तोड़े शहरनि वॾे अंग में शिरकत कई। आर्ट वारी नुमाइश में मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि पारां तस्वीरूं, पेंटिंग्स ऐं शयुनि जा स्टॉल लॻाया विया, जंहिं ते कॉन्फ्रेंस में आर्ट ऐं मीडिया जे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते वेहकूं पिणु थियूं, जंहिं में माहिरनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। उन ई मौक़े ते यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर मोहम्मद अली शेख ऐं यूनिवर्सिटी जे शागिर्दनि अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु असां इहो पिया महसूसु कयूं कि पाकिस्तान में जेको असांजो नौजवान आहे हुनखे ॾाढा मसइला था साम्हूं अचनि। क्रिएटिव आर्ट्स जो शोबो हुजे, मीडिया जो हुजे, आर्ट्स खे ज़ियाउल हक़ जे ज़माने खां वठी जंहिं तरीक़े सां सप्रेस कयो वियो आहे, सो असां चाहियोसीं पिए त उन्हनि मसइलनि ते असां सभु वेहूं, इंडस्ट्री बि उन में अचे, शागिर्द बि हुजनि ऐं असांजी फैकल्टी जेको अकेडमी आहे उहा बि हुजे, उहे सभु मिली ऐं उन ते गौर कनि कि असां किथे ग़लतियूं पिया कयूं, किथे दुरुस्त कयूं, ताकि इन शोबे के बेहतर करे सके। जो हमारे स्टूडेंट्स हैं मतलब जिनके मतलब टैलेंट है उसको दिखा रहे हैं लोगों को। बाहर से लोग आ रहे हैं, वो लोग देख रहे हैं, पसंद आ रहा है लोगों को, सराह रहे हैं मतलब। और इसके अलावा जर्नलिज़म का भी इससे पहले सेशन हुआ था, उसके अंदर जो जर्नलिज़म वाले स्टूडेंट हैं उनको काफ़ी ज़्यादा इन्फॉर्मेशन मिली। बहुत इन्फॉर्मेटिव था। मैंने पैनल जो लिया अपना क्रिएटिव आर्ट, स्टेट ऑफ क्रिएटिव आर्ट ऑफ पाकिस्तान, उसमें बहुत सी इन्फॉर्मेटिव चीज़ें थी। बात की गई कि आइंदा फ्यूचर में पाकिस्तान का जो भी सिनेमा है वो कहाँ जाते हुए देखने, और डिफरेंट आर्ट से रिलेटेड बातें, और जितने ये जो एग्जीबिशन लगाए इससे भी बहुत सारी इन्फॉर्मेटिव चीज़ें स्टूडेंट को मिल रही हैं। हिते आयल स्टूडेंट्स तो शुरा जो इहो चवणु आहे त इन तरह जो कॉन्फ्रेंसिस पाकिस्तान जहिड़े समाज में आर्ट खे हथी ॾियण में मदद मिलंदियूं ऐं गॾोगॾु यूनिवर्सिटी जे शागिर्दनि में जेका आर्ट ऐं जेके तख्लीक़ी सलाहियत आहिनि उन्हनि में पिणु इज़ाफ़ो करण में मदद ॾींदियूं। कैमरामैन जावेद जॉन सां गॾु असद मुमताज़, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।